अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सियासत में कहर जूं पाबंदियूं हुजनि, माण्हुनि जे मथां आज़माइशूं हुजनि, जेल थाणा इन्हनि सभिनी मां निकिरी पोइ सियासी वर्कर लाइ 2-3 रस्ता बचंदा आहिनि। हिकिड़ो आहे त माठि करे वेही रहे, ॿियो आहे त कोई NGO कल्चर खे जॉइन करे, टियां सियासी वर्कर उहे हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त माण्हुनि में जागृता पैदा कबी, तॾहिं जेको आहे सो का ॻाल्हि रदो बदल ईंदी ऐं तॾहिं जेको आहे सो उहो जेको इनकलाब असांजे ज़हन में आहे उन इनकलाब लाइ राह हमवार थींदो। इहो जो पोयों पंहिंजो सियासी सोचण जो आहे तरीक़ो, वॉइस ऑफ सिंध जो जेको सरबराह आहे इमदाद ओढो साहिबु, इन ज़हनियत जो आहे त माण्हुनि में बजाए इन जे फ्रस्ट्रेशन पैदा कजे या माण्हुनि खे उबता सुबता जेके आहिनि से पंहिंजो फार्मूला ॾिसजनि, बहितर आहे त उनखे फ़िक्री ऐं शऊरी तरह बेदार कजे। ऐं वॉइस ऑफ सिंध इहो ई किरदारु अदा कयो आहे गुज़िरियल 14 सालनि खां, त न रुॻो उन्हनि सिंध में पंहिंजो पैगाम पहुचायो आहे, पर उन सां गॾोगॾु यूरोप, अमेरिका ऐं सॼी दुनिया जे विच में वॉइस ऑफ सिंध हिकिड़ी पुल जो कमु ॾिनो आहे। ऐं सम्झां थो पियो त पंहिंजो मुबारकुनि जे लाइक़ु आहे इमदाद ओढो साहिबु जो हुन इहो जेको काठ कुल्हे ते खयों आहे, जेका इहा जिदोजहद शुरू कई अथई, उन जा नतीजा जेके आहिनि उनखे मिलणु शुरू थी विया आहिनि। असीं जेके बि दोस्त आहियूं हुन जा हमसफ़र आहियूं, हुन जा साथी आहियूं, पर असां सम्झूं था त हुन जेका फील्ड चूंडी आहे उहा बि ओॾे थी वञे जेॾां असां था। अॼु मूंखे तमामु ख़ुशी थी थिए त मां वॉइस ऑफ सिंध लाइ पंहिंजो पैगाम रिकॉर्ड थो करायां। वॉइस ऑफ सिंध साईं इमदाद ओढे साहिब जी ज़ाती काविश हुई। साईं इमदाद ओढे साहिब जो हिकु वॾो सियासी कैरियर आहे। मतिलबु स्टूडेंट लाइफ खां जेको कमु शुरू कयो साईं इमदाद ओढे साहिब, उहो अॼु ताईं जारी आहे। मां चवंदुसि त मां साईं इमदाद ओढे साहिब खे, असांजा तमामु कुझु दोस्त जेके साईं इमदाद ओढे साहिब खे उन वक़्तु सुञाणंदा जॾहिं हू सहाफ़त में आयो या उते आयो, त मां साईं खे उन महिल खां सुञाणां थो जेको आहे जॾहिं असां नंढा हुआसीं, पर तॾहिं बि साईं जो वॾो कमु हो सिंध जे हवाले सां। ऐं जैकबाद जे वॾे के निज़ाम ख़िलाफ़ु जेकी फेरी छॾी, उन में साईं इमदाद ओढे साहिब जो वॾो कमु। उतां पोइ सिंध सुजाॻ निकिती ऐं सिंध सुजाॻ खे अॻिते वधाए हू कराची खणी आयो। ऐं कराची में अचण खां पोइ उन कम खे पोइ साईं सोचियो त हाणे इनखे वधीक अॻिते वधाइजे, त पोइ अवामी आवाज़ निकिती। पोइ अवामी आवाज़ खां पोइ जेके सोभ निकिती, ऐं सोभ खां पोइ साईं इन कम खे अॻिते वधायो। ऐं इहे जेको इलेक्ट्रॉनिक चैनल ऐं हाणे जॾहिं मां वॉइस ऑफ सिंध खे ॿुधंदो आहियां, वॉइस ऑफ सिंध जी शयूं ॾिसंदो आहियां, त मूंखे लॻंदो आहे त साईं इमदाद ओढे साहिबु पंहिंजे नज़रिए ते बीहंदे पंहिंजे ख़्यालनि खे अॻिते वधायो आहे। ऐं सिंधी क़ौम लाइ साईं जी जेके काविश हुई, उन साईं जी काविशनि सां गॾोगॾु हीउ जेको वॉइस ऑफ सिंध आहे, हिन जो जेको कमु आहे हीउ तमामु वॾो कमु आहे। उते कॉन्फ्रेंसूं कनि था, उते गॾिजाणियूं कनि था, उते सिंध जे मसइलनि खे साम्हूं रखनि था, त मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो कमु आहे। असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त साईं जे हिन कम जो साथ ॾियूं ऐं अॻिते हली करे सिंधी क़ौम जेके मसइला फेस थी करे उन लाइ सजीदा कोशिशनि में संदसि कमु कयो आहे। तमामु सभिनी जी महिरबानी। पहिरियां त आउं साईं इमदाद ओढो साहिब जी हिन 80 जनम ॾींहं जे मौक़े ते साईं जन खे जनम ॾींहं जूं लख लख मुबारकूं पेश कयां थो। ऐं असां सम्झूं था त साईं इमदाद ओढो साहिब जेको कमु कयो आहे ॿाहिरि मुल्क में वेही सिंधियुनि जे हक़नि जे लाइ, सिंध जी आज़ादी जे लाइ, सिंध जे मजमूई तौरु मसइलनि जे लाइ, उहो दरिया ते धाड़ो हुजे, जबरी तौरु गुमशुदा क़ौमी कारकुननि जो मसइलो हुजे, ऐं पाण जंहिं टाइम गुमशुदा हुयुसि ऐं जबरी तौरु खंबे गुम कयो वियोसि, त आउं सम्झां थो त हिन चैनल मुंहिंजे लाइ तमामु घणो आवाज़ु उथारियो। ख़ासि करे असांजो दोस्त वहीद लाशारी साईं इमदाद ओढो साहिबु, अॼु मूंखे इंतिहाई ख़ुशी आहे त साईं जन जो जनमु ॾींहुं आहे। ऐं असांजी इहा दुआ आहे त अलाह साईं खे अञा वधीक डिघी ॼमार ॾींदो। वॉइस ऑफ सिंध लंडन TV जहिड़ो चैनल जंहिं ठाहियो आहे ऐं सिंधी क़ौम खे पंहिंजे मसइलनि पेश करण जो हिकिड़ो खुलियो मैदान मिलियो आहे,
हिते त जेका उर्दू मीडिया आहे या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया आहे उहे त ईअं थिए थो त जॾहिं असां सिंधु देश जी ॻाल्हि कयूं था, पंहिंजे वतन जी ॻाल्हि कयूं था, आज़ादी जी ॻाल्हि कयूं था या रियासती इदारनि जी ॻाल्हि कयूं था त उहा जेको आहे सो ख़बर उतां कटिजी थी वञे। पर असांखे इहो फ़ख़ुरु आहे त हे उहो वाहिद चैनल आहे, उहो वाहिद टी वी चैनल आहे, हे उहो वाहिद जेको आहे सो ईअं खणी चइजे त हिन चैनल जो मालिक आहे जेको असांजे आवाज़ खे जीअं जो तीअं सॼी दुनिया ताईं पुॼाए थो, अक़वाम मुतहिदा पुॼाए थो, अक़वाम मुतहिदा ताईं पुॼाए थो, इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ताईं पुॼाए थो ऐं सॼी दुनिया में जेके सिंधी वेठा आहिनि उन्हनि खे बि इहो ई अर्ज़ु कंदुसि त सिंधी क़ौम सां हिते जेको ज़ुल्म आहे उहो तव्हां खां लिकियलु न आहे। ॾिसो कश्मीरी जेके सॼी दुनिया में टोटल 30 लख आहिनि, पर जॾहिं कश्मीर जो मसइलो थिए थो त उहे अमेरिका, बर्तानिया ऐं जर्मनी में वॾा वॾा एहतजाज कनि था। त मुंहिंजा भाइरो जेके तव्हां ॿाहिरी दुनिया में वेठा आहियो, तव्हांजा भाइर हिते हूंदा, तव्हांजूं अमड़ियूं हिते हूंदियूं, उन्हनि जूं क़बरूं हिते ज़रूरु हूंदियूं। जेकॾहिं तव्हां हिन सिंध धरती खे पंहिंजो वतन सम्झो था, पाण खे सिंधी क़ौम सम्झो था, त पोइ जॾहिं सिंध जो आवाज़ु उथे थो त तव्हांखे बि लंडन, अमेरिका, बर्तानिया, जर्मनी में ईअं ई ॿियनि क़ौमुनि वांगुरु पाण में गॾु थी हिकिड़ो कलाक 2 कलाक जो टाइम कढी उन एहतजाजनि में शरीक थियणो पवंदो। ऐं सिंधी क़ौम खे इहा अपील कंदुसि त हे जेको सिंध खे विरहाइण जूं साज़िशूं पियूं थियनि, असां उन साम्राज्य खे, उन धारियुनि खे असां सम्झूं था त सिंध खे विरहाइण जी साज़िश न को उर्दू आबादी में इहो दम आहे, न को उन्हनि जी ख़्वाहिश आहे, पर इहा पंजाब साम्राज्य जी ख़्वाहिश आहे। पंजाब हमेशह चाहियो आहे त जेको आहे सो सिंध खे विरहाइजे, 2 टुकड़ा कजे ऐं हिन जो तेल, गैस, कोयलो ऐं मादनियात फुरिजे। जॾहिं हिते बलोचिस्तान में जीअं पादर खाई तड़िजी चुका आहिनि, KPK में जीअं पादर खाई तड़िजी चुका आहिनि, कश्मीरी जीअं हिननि खे रोडनि ते घेलनि पिया, त हे चवनि था त जेका बचियल सचियल सिंधी क़ौम आहे इन्हनि जे वसीलनि ते, इन्हनि जे तेल, इन्हनि जे गैस, इन्हनि जे कोयले, इन्हनि जी जाग्राफी ते कब्ज़ो करे हिननि खे हिसाए ऐं हिननि जी इहा सभु शइ लुटिजे ऐं फुरिजे, हिननि जी हर शइ ते कब्ज़ो कजे। त असां बि उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असां 6 करोड़ सिंधी क़ौम आहियूं, असांखे एतिरो तंग न कयो। जेकॾहिं सिंध में उहा बाहि भरी त पोइ हिते केर बि महफ़ूज़ न रहंदो। असांखे पंहिंजूं ज़िंदगियूं, पंहिंजा बच्चा, पंहिंजा घर, पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे वतन खां वधीक प्यारा न आहिनि। असां उहे सभु पंहिंजे वतन लाइ क़ुर्बान कंदासीं। असां चऊं था त जेकॾहिं सिंध जी आज़ादी जे लाइ 1 करोड़ सिंधी माण्हुनि खे क़ुर्बानी ॾियणी पई, शहादत हासिलु करणी पई ऐं 5 करोड़ असांजा माण्हू इज़त जी ज़िंदगी गुज़ारींदा, त पोइ बि असांखे हे सौदो ॾुखियो न आहे, असांखे सस्तो सवलो आहे ऐं क़बूल आहे। त असां चऊं था त हिन होड तां लही वञो। इहो तव्हांजो मनसूबो, जलालपुर कैनाल, सिंधु दरिया खे सुकाइण वारा मनसूबा, अलॻि सूबनि वारा मनसूबा, पर आउं सिंधी क़ौम खे चवंदुसि त कॾहिं ग्रेटर थल कैनाल, कॾहिं धारियाबादकारी, कॾहिं कालाबाग डैम, कॾहिं जलालपुर कैनाल, कॾहिं जेको आहे सो ॿिया मुख़्तलिफ़ मनसूबा, पर साईं GM साहिब जो चवणु आहे त तव्हांजे सभिनी मसइलनि जो हल सिंधु देश में आहे। अचो त पाण पंहिंजे वतन जी आज़ादी जे लाइ जदोजहद कयूं, त जीअं पाण पंहिंजो वतन आज़ादु कराए सघूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जीअं सिंधु देश, जीअं साईं GM। अॼु असांजे सिंध वॉइस खे रेडियो सिंध ऑफ लंडन, वॉइस ऑफ सिंध लंडन खां जेको रेडियो न्यूज़ शुरू थियो, अॼु हुनखे 14 साल थिया आहिनि। 14 सालनि में हिन सिंध जे हवाले सां ऐं इंसानी हक़नि जे हवाले सां कंहिं बि अहिड़े मौज़ूअ खे न छॾियो आहे जेको अवाम जे इंट्रस्ट, अवाम जी भलाई ऐं सिंध दोस्तीअ सां तालुक़ु रखंदड़ हुजे। अवां पंहिंजे रेडियो जे ज़रिए न सिर्फ़ु इहो त सिंध जे माण्हुनि खे बाख़बर रखियो, पर सिंध जे माण्हुनि जे हक़नि, सिंध जे माण्हुनि जी जदोजहद ऐं सिंध जे माण्हुनि जे जेके बि एक्टिविटीज़ हुयूं, इल्मी, अदबी, सियासी, थोरे समाजी, उन्हनि खां बि सिंधी माण्हुनि खे बाख़बर रखंदा रहिया। उहे जेके सिंध खां ख़ासि तौर जेके सिंध खां परे रहनि था, जिन खे सिंध जे अख़बारुनि ऐं TV चैनलनि सां राब्तो कोन्हे, उन्हनि जे लाइ रेडियो मतिलबु वॉइस ऑफ सिंध रेडियो वॾो कमु कयो आहे। ऐं मूंखे ख़बर आहे इन कम जे पुठियां असांजो महिरबानी दोस्त इम्तियाज़ ओडो आहे। इम्तियाज़ ओडो जेको अॼु हिन मौक़े ते 8 तारीख़ ते न सिर्फ़ु पंहिंजी सालगिरह मल्हाए रहियो आहे, पर उन सां गॾोगॾु ही सॼो ईअं सम्झो त 2 सदियुनि जो, यानी 20हीं ऐं 21हीं सदीअ में जेको हुन तजुर्बा कया, जेको हुन अवामी तौर ते कमु कयो, जेको हुन सिंधी सहाफ़त ऐं इंसानी हक़नि जे लाइ पाण विलोड़ियो, पंहिंजी जेका तरबियत ॿियनि ताईं पहुचायईं, ॿियनि खे फ़ाइदा ॾिनई, सिंधी माण्हुनि ताईं सिंध जो आवाज़ु पहुचाइण लाइ वसऊं हड़ऊं वड़ऊं कोशिशि कंदो रहियो। अॼु हुनखे संदसि जनम ॾींहं ते लख लख मुबारकूं बि ॾिजनि थियूं ऐं साॻिए वक़्तु हुनजे हिन कम खे एक्नॉलेज कजे थो जेको हुन सिंध जे माण्हुनि
आवाम दोस्तीअ ऐं सिंध दोस्तीअ खे नज़र में रखंदे हुन पंहिंजो कर्तव्य या पंहिंजो कार्ज अदा कयो। मां ग़ुलाम नबी मोहराई पंहिंजे प्यारे दोस्त इमदाद ओढो जेको असांजो एंटी वन यूनिट मूवमेंट जो कामरेड आहे, तंहिंखे 80 साला सालगिरह ते मुबारकबाद पेश कयां थो। साण खेसि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वेब टीवी जे 14 सालगिरह ते मां खेसि मुबारकबाद पेश थो कयां, ख़राज तहसीन पेश थो कयां जो हुन ॿई डायमेंशन्स जेके इलेक्ट्रॉनिक मीडिया जा आहिनि से ख़ुशअसलूबीअ सां हलाए रहियो आहे ऐं उनखे कामयाबी ते पहुचायो आहे। सामिन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां बि इलेक्ट्रॉनिक मीडिया जो माण्हू आहियां। मूं बि महरान टीवी 2008 में शुरू कई। मां तव्हांखे इहो ज़रूरु ॿुधाईंदो हलां त इहो एॾो ॾुखियो कमु आहे, ख़ासि तौर ते जेके कंप्यूटर्स वग़ैरह नथा अचनि उनजे लाइ, छो त हुनखे हिकिड़ो त कंप्यूटर लिटरेट माण्हू खपनि ऐं ॿियो हुनखे इलेक्ट्रॉनिक मीडिया जा माण्हू खपनि, ॿियो हुनखे प्रिमिसिस खपनि, वर्कबल प्रिमिसिस खपनि। ऐं उनखां पोइ लंडन जहिड़े शहर में, यूके जहिड़े मुल्क में एॾो वॾो कमु करणु डेफिनेटली मुबारकुनि जो मुस्तहक़ आहे असांजो दोस्त इमदाद ओढो ऐं मां संदसि लाइ ऐं संदसि इदारनि लाइ दुआगू आहियां त अलाह हुननि में अञा वाध आणे ऐं असांजे दोस्त इमदाद ओढो खे कामयाबी हासिलु थिए।